अॼुकल्ह हिन दौर में अहिड़ा कारीगर घटि था मिलनि ऐं तव्हां उस्ताद ख़ान मोहम्मद साहिब सां बि तक़रीबन गॾु गुज़ारियो आहे ऐं उहो केतिरी राग जी ॼाण रखे थो ऐं केतिरी इन वटि सुरगुर आहिनि, इन मुतलिक़ तव्हां हिकिड़ो सुवालु आहे। अर्ज़ा त हिन वक़्त जे जेके नात ख़ाना आहिनि उन्हनि समूरनि नात ख़ाननि खां मां पाण खां बि तक़रीबन सम्झंदो आहियां त ख़ान मोहम्मद वटि ॼाण अञा घणी आहे। ऐं हीउ जेको अॼु ख़ान मोहम्मद कमु कयो आहे इन जे बारे में ॿिया अहिड़ा लफ़्ज़ मां वटि न आहिनि जेके मां इस्तेमालु कयां, पर मां एतिरो चवंदुसि त इंशाअल्लाह अलाह जो हबीब ऐं मुर्शिद गौस हिन खे सदाईं आबाद रखंदो, शाद ऐं आबाद हूंदो, इंशाअल्लाह ख़ुशि हूंदो, इन जा बचा बि ख़ुशि हूंदा। हीअ तमामु हिन वॾी हिकिड़ी जाखोड़ कई आहे ऐं महिनत कई आहे, हुनजी महिनत सां पई आहे, हिन जी असांखे वधि में वधि ख़ुशी हासिलु थी आहे। हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ पे तव्हां जेका साईं जन महिनत करे रहिया आहिनि उन मुतलिक़ तव्हां जो छा राय आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। साईं मुंहिंजा जीअं त हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ साहब सीनियर नात ख़्वान आहे। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु हले पियो, ॾिसो पिया तव्हां आम पेज हलनि पिया, उन्हनि में अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं हलनि पियूं। बहरहाल जेको हाजी साहब जो पेज हले पियो अल्हम्दुलिल्लाह इन में तमामु बहितरीनु असांखे मवाद मिले पियो। उन सां गॾोगॾु जेको हाजी साहब हाणे चंद महीननि में हिकिड़ो सिस्टम शुरू कयो आहे मदाहिन सां मुलाक़ात, इन प्रोग्राम मां असां तमामु बेहदि मुतासिर थिया आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेका असांजी गॾिजाणी थी आहे, जेका तक़रीब उठाई वई आहे, अॼु साईं जन जे पेज जी तक़रीबन मां सम्झां थो 1,00,000 फॉलोअर्स पूरा थिया आहिनि। इन जे बारे में साईं जन खे मां दिली मुबारकबाद पेश कयां थो। ऐं आख़िर में हीअ सिटूं चवां थो त गुलहार ही हज़ार सभु सिंगार अथई, मुंहिंजे तरफ़ां तोखे दुआऊं अञा धार अथई।